नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे राणीपुर खां ख़बर ॾिना। राणीपुर भरिसां ॻोठ कांटरी पठाणो जे रवासिन गुलशेर लाड़क, तौफ़ीक़ लाड़क, माशूक़ अली लाड़क, गौहर लाड़क ऐं ॿियनि प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतिजाज कंदे चयो आहे त कुझु वक़्तु अॻु ॿारनि जी ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो हो, जंहिं खां पोइ हिकु औरत फ़ौत थी वई, जंहिं जो इल्ज़ाम असां मथां लॻायो वियो। हिननि चयो आहे त हिन जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे या इलाइक़े जे कंहिं मौज़ूद वटि फ़ैसिलो करायो वञे। असांजे मथां ॾोह साबित थियो त हर ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियूं। हिननि चयो त इलाइक़े जे बाअसर रहीम बख़्श लाड़क, गुलाम नबी लाड़क, दीदार लाड़क ऐं ॿियनि असांजे घरनि ते कब्ज़ो करे घरनि में पयल सोना ज़ेवर, कपिड़ा, हंध बिस्तरा, घरनि जा दर दरियूं, लोह, चौपायो माल, मेंहियूं, गऊं, ॿकरियूं समेत 80 लख रुपयनि जी मालियत जो सामान खणी विया आहिनि ऐं असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हिननि चयो त असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील था कयूं त मामले जी जांच कराए असांजे नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं 80 लख रुपयनि जी मालियत जो सामान वापसी कराए असांजे ज़मीन तां घरनि तां फौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु कराए वञे त जीअं असां सुकून जो साह खणी सघूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।